अस्सलाम वालेकुम। वेदर विद नज़ीर बम्बरो में पेश आहे मौसम जो अहवाल। ही आउटलुक आहे हिंदुस्तान जो ऐं बांग्लादेश जो, हिन सां गॾु पाकिस्तान जो। हिंदुस्तान में तमामु घणी गिम मौजूदु आहे जेका हर जाइ ते मुख़्तलिफ़ हंधनि ते बरसाति जा सिस्टम ठाहे पई। ऐं पाकिस्तान में जेके सिस्टम ठहिया उहे अॼु बलूचिस्तान में बि सिस्टम ठहियो ऐं हिकिड़ो सिस्टम जेको ताक़तवर हुयो ऐं हाणे बि कुझु न कुझु ताक़तवर आहे जेको जैसलमेर जे इलाइक़े राजस्थान में बरसाति वसाए रहियो आहे। ऐं हिकिड़ो ॿियो सिस्टम आहे जेको अजमेर जे इलाइक़े में तमामु घणो ताक़तवर आहे। ऐं हिन सिस्टम सां गॾु नंढा नंढा ॿिया बि सिस्टम आहिनि जेके अजमेर जे इलाइक़नि में ऐं उन सां गॾु जयपुर सां गॾु ॿियनि इलाइक़नि में बरसातूं वसाए रहिया आहिनि। मुल्क में ऐं ख़ासि तौर ते उतरनि इलाइक़नि में बरसाति जे वसण जी जेका हींअर पॉसिबिलिटी आहे या इम्कान आहिनि, त उन हिसाब सां असां इहो चई सघूं था त दरियाहनि में वरी वधीक पाणी अचण जा इम्कान आहिनि, छो त जेके इम्कान ज़ाहिर कया विया आहिनि उहे उन्हनि दरियाहनि में, पंजाब वारनि दरियाहनि में जेके कैचमेंट एरियाज़ आहिनि उन्हनि में इलाइक़नि में राति में बरसाति थी आहे। ऐं गुज़िरियल राति KPK में ऐं सिंधु दरिया जे कैचमेंट जे इलाइक़नि में बरसाति थी आहे। इन सां पाणीअ में वाध ईंदी, जेका ॻाल्हि तशवीशनाक आहे, छाकाणि त तमामु घणो पाणी जेको हिंदुस्तान पंहिंजनि डेमनि में गॾु करे रखियो हो उहो पाणी हिंदुस्तान छॾियो ऐं उनजे करे पंजाब में तमामु ख़तरनाक क़िस्म जो सैलाब अची वियो, तमामु वॾी ॿोॾि अची वई। ऐं इन्हनि डेमनि जे करे इहा जेका ॿोॾि आई आहे, इहे जेकॾहिं डेम न हुजनि हा ऐं फ्लो जारी रहे हा बरसातुनि जे पाणीअ जो, त इहा ॿोॾि कॾहिं बि न अचे हा। थोरो थोरो पाणी थींदो, फ्लो कंदो, वहिकिरो कंदो, निकिरंदो, हलंदो वञे हा ऐं का ॿोॾि कान अचे हा। पर हाणे डेमनि जी जेका अफ़ादियत आहे या उनजा फ़ाइदा आहिनि उन्हनि खे मद्देनज़र रखी इहो चई सघिजे थो त उन मां जेके हिंदुस्तान फ़ाइदा वरिता आहिनि त उनखां वधीक हिंदुस्तान न सिर्फ़ु पाण खे फ़ाइदा नुक़सान ॾिना आहिनि, पर पाकिस्तान जे पंजाब वारनि इलाइक़नि में तमामु वॾा नुक़सान पहुता आहिनि। ईंदड़ सालनि जी ॻाल्हि कजे त ईंदड़ सालनि में बि शदीद तरीन बरसातुनि जा सिस्टम ठहण जा जेके हींअर इम्कान पैदा थी चुका आहिनि उहे तमामु घणा आहिनि। ऐं ईंदड़ सालनि में जेका बरसाति वसंदी उहा तमामु घणी वसंदी ऐं इन लाइ जेके ख़तरा आहिनि ॿोॾियुनि जा उहे बरक़रार रहंदा। इन करे जेके बि सिस्टम आहिनि पाणीअ जा उन्हनि जा घटि में घटि बंद जेके आहिनि उहे मज़बूत हुजणु घुरिजनि। हाणे अचूं था ईंदड़ 24 कलाकनि जे दौरान वसंदड़ बरसाति बाबति अॻकथी, त उहा असांजो जेकी मॉडल आहे ECMWF बिल्कुलु सही ॿुधाईंदो आहे। 24 कलाकनि जी जेका ईंदड़ अॻकथी हूंदी आहे उहा बिल्कुलु ठीकु ॿुधाईंदो आहे। ऐं ईंदड़ 24 कलाकनि में जेका बरसाति वसंदी उन्हनि बरसाति जे इलाइक़नि में ज़ूब जा इलाइक़ा, बलूचिस्तान जा उत्तर बलूचिस्तान वारा इलाइक़ा, इन खां अलावा ख़ुशदार जा इलाइक़ा आहिनि ऐं ख़ुशदार खां हेठि वारा तुर्बत ताईं जेके इलाइक़ा आहिनि उन्हनि में बरसाति वसण जो इम्कान आहे। पर जेके इलाइक़ा मुल्तान जा आहिनि ऐं रहीम यार ख़ान ऐं ख़ासि तौर ते बहावलपुर, साहीवाल, शोरकोट, लैया ऐं डेरा इस्माइल ख़ान, मियांवाली, KPK जा इलाइक़ा, बनू वारा इलाइक़ा ऐं इन खां अलावा इस्लामाबाद, सरगोदा, गुजरांवाला, लाहौर, फैसलाबाद ऐं उन खां मथे वञिजे त झेलम ऐं इस्लामाबाद, रावलपिंडी, हेॾा ई बि बरसाति जा सिस्टम पहुची सघनि था। सिस्टम जेको हवा जो आहे लो प्रेशर जो, इहो इन जाइ ते राति घुमंदो ऐं इहा राति जे दौरान बरसाति थी सघे थी। ऐं बरसाति जम्मू कश्मीर में ऐं आज़ाद कश्मीर में बि थी सघे थी ऐं पेशावर खां पोइ मथियां जेके चित्राल ऐं गिलगित वारा इलाइक़ा आहिनि उन्हनि में बरसाति जो इम्कान मौजूदु आहे। ऐं सिंध जे बारे में ॿुधाइजे अव्हांखे त सिंध में बरसाति जो को ख़ासि इम्कान त कोन्हे, पर जेके सिस्टम आसपास में हलनि था पिया उन्हनि जी बरसाति सिंध जे घोटकी ज़िले में या कश्मीर ज़िले में ऐं कुझु नंगर पारकर जे इलाइक़े में, थरपारकर ज़िले में मुमकिन आहे त कुझु बादल अची ऐं बरसाति वसाइनि। बाक़ी जा राजस्थान में तमामु घणी बरसाति जो इम्कान आहे जेका जोधपुर जे इलाइक़े में ऐं जैसलमेर जे इलाइक़े में या ईंदड़ 24 कलाकनि जे दौरान ऐं अहमदाबाद जे इलाइक़े में, कच्छ भुज में ऐं गुजरात जेको हिंदुस्तान जो आहे उन में बरसाति थी सघे थी।
इन साल जेके बरसातूं ज़ोरदार थियूं आहिनि, चाहे उहे हिंदुस्तान में थियूं आहिनि या पाकिस्तान में थियूं आहिनि, इन्हनि ज़ोरदार बरसातुनि जो सबबु इहो ई हूंदो आहे त जेकी सर्कुलर विंड्स रखंदड़ यानी गोल चकरदार हवाऊं रखंदड़ लो प्रेशर हूंदा आहिनि, उन्हनि में तमामु घणी बरसाति वसाइण वारा बादल पैदा करण जी सलाह हूंदी आहे। या इन्हनि लो प्रेशर, इन क़िस्म जे लो प्रेशर जे करे इहे जेके आहिनि से बरसातूं तमामु घणियूं थियनि थियूं ऐं इहे जेके बादल जनरेट कनि था या ठाहिनि था, उहे बादल थोल में 3 किलोमीटर 4 किलोमीटर थोल में एतिरा थुल्हा ठही वञनि था, यानी कि बादलनि जी थोल जी ॻाल्हि कजे, वेकर ऐं एरिया वाइज़ जेतिरी ज़मीन ते बरसाति ॾेई सघनि था उहा अलॻि शइ आहे। पर हेठां खां मथे वञिजे त उहा उन जी जेका थोल हूंदी आहे उहा 3 किलोमीटर 4 किलोमीटर जॾहिं थी वेंदी आहे त टोटल बादल जॾहिं वसंदो आहे त उनजी बरसाति तमामु शदीद तरीन हूंदी आहे। ऐं इहे सिस्टम लो प्रेशर जा फिरनि था पिया। हिकिड़ी सर्कुलेशन लो प्रेशर जेको आहे उहो हीअ ॾिसी रहिया आहियो, इन में जेको मर्कज़ आहे उहो साहिवाल ऐं शोकोट जो इलाइक़ो आहे ऐं बहावल नगर जो इलाइक़ो आहे, उन में आहे। हिननि लो प्रेशर वारनि जा जेके इलाइक़ा हूंदा आहिनि तमामु वॾा हूंदा आहिनि ऐं तमामु घणनि वॾनि इलाइक़नि में ही बरसाति वसाए सघंदा आहिनि। हिकिड़ो ॿियो लो प्रेशर आहे, इन सां गॾु ई आहे, उनजो जेको सेंटर आहे उहो विच हिंदुस्तान में आहे। ऐं इन खां अलावा जेकॾहिं ॾिसिजे त हिकिड़ो नओं लो प्रेशर ठहण जी पोज़ीशन में आहे, हिन वक़्तु शुरूआति करे रहियो आहे। उहो बांग्लादेश खां ओभर तरफ़ बे ऑफ बंगाल जे इलाइक़े में आहे। ऐं हिकिड़ी ॿी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायूं त इन्हनि असां वटि जेके लो प्रेशर चकर हणी रहिया आहिनि ऐं बरसातूं वसाए रहिया आहिनि, उन्हनि खे वधीक कमज़ोर करण में हिननि सामूंडी तूफ़ाननि जो किरदारु आहे, जेके हाणे हिन वक़्तु ही थाईलैंड में हिकिड़ो सामूंडी तूफ़ान आयो आहे ऐं उनजी बरसाति उन इलाइक़े में जारी आहे। त ही हवाऊं जेके आहिनि अरबी समुंड जूं, उहे इहो थाईलैंड वारो तूफ़ान जेको आहे, सामूंडी तूफ़ान जेको हुतां आयो आहे समुंड खां, उन तरफ़ इहे हवाऊं छिकिजी वञनि थियूं ऐं अरबी समुंड जी जेका सपोर्ट आहे उहा हिंदुस्तान ऐं पाकिस्तान में मौजूदु जेके लो प्रेशर आहिनि उन्हनि खे नथी मिली सघे। इन जे करे बरसातुनि जे मिक़दार में तमामु वॾो बचाव आहे। पर तंहिं हूंदे बि जेके हवाऊं बांग्लादेश खां थींदियूं वञनि थियूं पियूं पाकिस्तान तरफ़, उहे तमामु ऊचनि हिमालय जे जबलनि सां गॾु गॾु उन्हनि जी रुकावट हुजण जे करे अॻिते नथियूं वञी सघनि चाइना तरफ़, इन करे उन्हनि सां गॾु गॾु हलंदियूं आहिनि ऐं उहे वञी लाहौर खां मथे सियालकोट जे इलाइक़े में वञी पहुचंदियूं आहिनि। त इन करे ई जेके सियालकोट जे इलाइक़े में वधीक बरसातूं थींदियूं आहिनि ऐं इहे जेके रस्ते में ईंदड़ इलाइक़ा आहिनि जीअं चंडीगढ़ आहे ऐं बरेली आहे, इहे रस्ते जा इलाइक़ा आहिनि, या फैज़ाबाद आहे, हिंदुस्तान जे विच वारे इलाइक़े जो शहर आहे, उन्हनि में बरसाति थींदी आहे वधीक। ऐं इस्लामाबाद में बि इन ई रूट हवा जे रूट जे करे घणी बरसाति थींदी आहे ऐं उतरनि इलाइक़नि में पिण इन ई हवाउनि जे रस्ते जे करे जेके हवाऊं पहुचनि थियूं बे ऑफ बंगाल खां, उन्हनि जे करे बरसाति घणी थींदी आहे। ऐं हिंदुस्तान जे उतरनि इलाइक़नि में जीअं कश्मीर जो इलाइक़ो आहे ऐं कुझु कश्मीर सां गॾु वारा सूबा आहिनि हिंदुस्तान जा, उत्तरांचल प्रदेश आहे या उत्तराखंड आहे, इहे जेके आहिनि इलाइक़ा उन्हनि इलाइक़नि में बि ज़ोरदार बरसातूं इन करे थींदियूं आहिनि। ऐं इहे जेके सिस्टम आहिनि जेके बि ठहंदा आहिनि उहे वरी पोइ ट्रेवल कंदा आहिनि ऐं उन्हनि इलाइक़नि तरफ़ वेंदा आहिनि जेके कश्मीर जा इलाइक़ा आहिनि ऐं उहे वेंदा आहिनि वेस्टर्न विंड्स यानी वेस्टर्न डिस्टर्बेंस जे हवाउनि जे दौर ते उहे उन तरफ़ हलिया वेंदा आहिनि ऐं उॾाई तमामु घणी बरसाति थींदियूं आहिनि। अॼु जेको ज़ोरदार हवा बरसाति जो इम्कान आहे उहो आहे बहावल नगर, साहिवाल, फैसलाबाद, सरगोदा ऐं इन जे भर पासे जे इलाइक़नि में, इन जे चौपेर वारनि इलाइक़नि में जीअं शोकोट थी वियो, लाहौर थी वियो या कुसूर जा इलाइक़ा आहिनि, उन्हनि में अॼु राति वधीक बरसाति जो इम्कान आहे। पर असांखे सिंध जे बारे में ॿुधायूं त सिंध में बरसाति जो को सिस्टम अची ताक़तवर नथो थी सघे फ़िलहाल, त को अहिड़ो इम्कान कोन्हे को। पर तंहिं हूंदे बि सुभाणे ताईं जेका बरसाति हल्की फुल्की थी सघे थी उहा हिंदुस्तान मां सिंध तरफ़ सिस्टम अचनि या पंजाब खां सिंध जे उतरनि इलाइक़नि तरफ़ सिस्टम अचनि या को सिस्टम कीर तर ते ठही वञे त कुझु बरसाति कश्मीर जे इलाइक़नि में ऐं ओभर जे इलाइक़नि में थी सघे थी। ऐं सरहद बॉर्डर जेको आहे हिंदुस्तान सां लॻोलॻि वारो, हिते अछड़े ताईं कुझु हल्की फुल्की बरसाति थी सघे थी ऐं कुझु लंगर बाकर में ऐं चाचरो ताईं या इस्लामकोट ताईं कुझु बरसाति जो इम्कान आहे जेको सुभाणे ताईं मुमकिन आहे त
हल्की फुल्की बरसाति थिए, पर उहो सिस्टम अहिड़ो अञा ताईं अचण जी उमेद न आहे जेको तमामु घणी ताक़तवर पोज़ीशन में अचे ऐं खिवण गोड़ कंदो अची बरसातूं वसाए। इन सां गॾु असां अॼु तव्हां खां इजाज़त वठूं था, पर असांजो चैनल तव्हां सब्सक्राइब कयो ऐं पंहिंजनि दोस्तनि सां शेयर कयो ऐं असांजो एथेंटिक मौसम जो अहवाल हासिल कंदा रहो। इन सां गॾु ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।